लाखा रोड में ॻोठाणनि पारां वाटर कोर्स तोड़े पानी बंद कंदड़ बासर ज़मींदार ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। ॻोठ जागण लाशहरी जे रहवासी मुनवर अली ऐं ओशाक लाशहरी पारां पानी रोकींदड़ बासर ज़मींदार ख़िलाफ़ दायो। संदन चवण त इलाइक़े जे बासर ज़मींदार अकरम शाह हथियारबंदनि जी मदद सां वाटर कोर्स बंद करे संदन हिसे जो पानी रोके नाइंसाफ़ी कई आहे। संदन चवण त हुननि बासर जे ॾाढ ख़िलाफ़ आपाशी खाते जे अख़्तियारनि खे दान ॾिनी पर को बि तदारक करण लाइ तयारु न आहे, जंहिं सबबि हू परेशान आहिनि। ॻोठाणनि मुतालबो कयो त अख़्तियारी नोटिस वठी वाटर कोर्स टोड़ाईंदड़ बासर ज़मींदार ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि पंहिंजे हिसे जो पानी ॾियारे इंसाफ़ कनि। शाह साहब बासर माण्हू आहे, असांजी अॼु ड्राए छॾी अथई। को असांजो को पुलिस बि मदद नथी करे, को असांजी साथ नथो ॾे। हाणे असां हीअ मीडिया कई आहे, आईंदा असां DC ऑफिस वेंदासीं, मथे वेंदासीं ऐं जेको आहे साईं खे छॾींदासीं, थोरो ई छॾींदासीं। ऐं असांजे फसल ते एतिरो ख़र्चु आहे, हाणे असां 25,000 हिकिड़े एकड़ ते ख़र्चु कयो आहे। असांजा 10 एकड़नि 3-4 लख जो फसल बीठो आहे असांजो, जेको सड़ी तबाह थी चुको आहे। हीअ हालत ॾिसो पाण, हीअ ॾिसो हालत जेका फसल जी आहे। साईं बनी असांजी कब्ज़ो थो करणु चाहे, नाजाइज़ कब्ज़ो थो करे, ज़ाती ज़मीन ते असांजी ते कब्ज़ो करणु थो चाहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।